नाज़रीन, स्टील मिल में जबरी बरतरफ़ी ख़िलाफ़ पोरहतन बिन कासिम रेलवे पटड़ी ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ट्रेननि जी अचवञ मुअत्तल थी वई आहे। इन हवाले से ॾिसूं था रब नवाज़ मस्तूई जी रिपोर्ट। पाकिस्तान स्टील मिल की जबरी बरतरफ़ी के खिलाफ़ जो मुसलसल 5 ॾींहंनि खां एहतजाज जारी है और इन टाइम जो बिन कासिम रेलवे ट्रैक ते पटड़ी ते तकरीबन 1,1000 की तादाद में मानू मौजूद हैं। मुसलसल 5 घंटा थी विया जो एहतजाज जारी है। इतने जो मौजूद मानू हैं उन से गाल बोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। अज तमाम मुलाजमन के इन्हनि जबरी बरतरफ करे छॾियो आहे। असांजा पंहिंजा 55 अरब स्टील मिल ते बकाया जात आहिनि। हिननि 19 अरब जेको ग्रांट कई आहे, 19 अरब कंहिंखे ॾींदा ऐं असांखे पंहिंजा पैसा नथा ॾियनि। हमाद अज़हर जो पान स्टील इंडस्ट्री से वाबस्ता है, वो इन करे इन मिल के कड पइजी वियो आहे त जीअं हुनजी पंहिंजी मिल हले। अज जो असां हिन हुकूमत के, हिन वज़ीर आज़म के, हिन सिलेक्टेड वज़ीर आज़म के चऊं था पंहिंजा वायदा याद कर। असां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ ऑफ आर्मी स्टाफ के अपील था क्यों तो खुदारा 9,350 मुलाजिम जो मासी कत्ल न किया वञे। KPT जा 1200 मुलाजिम कढिया विया, उन्हनि खे जेको आहे सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस कलदम करार ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट के असां गुज़ारिश था क्यों तो इहो कलदम करार ॾिनो वञे। असां काॾे वेंदासीं, नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि असांजा, ज़ेरे तालीम आहिनि, असांखे को घर न आहे। असांजी पघार छा आहे 12,000 2010 में असां पका थिया आहियूं। 20,000 22,000 25,000 खां मथे कंहिंजी पघार न आहे। पर एॾी महांगाई लॻी पई आहे, तव्हां मीडिया वारा पाण सोचो त 25,000 26,000 में कीअं थो घर हले। घर नथो हले। इमरान खान तूं पाण वाइदो कयो जना गेट ते त मां सुठी मैनेजमेंट सां गॾु स्टील मिल हलाईंदुसि। खुदारा स्टील मिल हला। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको एहतजाज आहे उहो पाकिस्तान स्टील मिल जे मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। 4,544 मुलाज़िमनि खे बग़ैर नोटिस पीरियड जे बरतरफ़ कयो आहे। ये किथे भी कानून मौजूद ना है। ये जबर है, जुल्म करें ज़ियाउल हक़ जे दौर में भी न थियो, मुशर्रफ जे दौर में भी न थियो, जेको इमरान न्याज़ी हिन मुलाज़िमनि सां करे पियो। पाकिस्तान स्टील मिल मुनाफ़ा बख़्श इदारो रहियो आहे, हमेशह हिन कमाए ॾिनो आहे गवर्नमेंट खे। अॼु खामखाई जो जवाब, सियासी बर्तन जो जवाब, नुक़सान जो जवाब जणाए करे हिननि खे कढियो पियो वञे। 5 ॾींहं खां न आहे असांजी जदोजहद मुसलसल 14 सालनि खां असां कंदा पिया अचूं, पर हिन वक़्तु जेको असां माहौल पंहिंजी हुकूमत करे रही आहे। सभु खां पहिरियों तारीफ़ कराईंदो हलां, मुंहिंजो नालो जवाद सेठार आहे। इंसाफ़ लेबर यूनियन CBA जो लीगल सेक्रेटरी जे हैसियत सां मां हिते कमु करे रहियो आहियां। पर असांजी हुकूमत इमरान खान साहब जॾहिं शिफ्ट गेट ते आयो हो, उन वक़्तु हुन चयो त जॾहिं मां ईंदुसि मां पंहिंजी हुकूमत आणींदुसि ऐं उन में मैनेजमेंट तव्हांजी ठीकु कंदुसि, स्टील हलाईंदुसि। अॼु उहो ई इमरान खान आहे जेको असेंबली फ्लोर में चए थो त ही माफ़िया आहिनि, मज़ूर मां हिन खे ज़रूरु कढंदुसि। त इन हवाले सां असांजी जदोजहद इन ते अॼु पहुती आहे त जेसि ताईं इमरान खान पंहिंजा फ़ैसिला वापसि न वठंदो, जेसि ताईं उन ऐलान खे पंहिंजी हथी न ॾींदो जॾहिं हुन चयो त मैनेजमेंट ठीकु करे स्टील हलाईंदुसि, तेसि ताईं असां हितो न हटंदासीं। पाकिस्तान स्टील मिल के मुलाजिमन के जबरी बरतरफ़ किया वियो आहे। इमरान न्याज़ी सिलेक्टेड वज़ीर आज़म जॾहिं हिते आयो हो, अपोजिशन में हो, तॾहिं हुनजो इहो वाइदो हो त इन स्टील मिल के जेको हलाईंदुसि ऐं मुलाज़िमनि जूं तमामु परेशानियूं बि हल कंदुसि। पर जॾहिं हू हुकूमत में आयो, हिकु माफ़िया ग्रुप जे चवण ते रज़ाक दाऊद जेको हिन वक़्तु काबीना के मज़बूती सां पकड़ियो वेठो आहे, उन जे फ़ैसिले जे मुताबिक़ तमामु मज़दूरनि खे जेको आहे सो बेरोज़गार कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे